वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। वक़ालू लौ कुन्ना नस्मअु औ नअक़िलु मा कुन्ना फ़ी अस्हाबिस सईर। हर किस्म जी हमने सदा अल्लाह कबुल हाकिमीन अरहमुर राहिमीन खैरुल फासिलीन वहदहु ला शरीक लहु रब्बुल आलमीन जिला दुरूद सलाम प्यारे पैगम्बर साकी कौसर इमामुल अंबिया खातमुल अंबिया खतीबुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते वजन मुख्तसर हमदई सलात का बाद अवां सभई अहबाब मुझो उन्वान बुधी चुका है। एक तालिब इल्म की हैसियत से आऊँ या मुकम्मल ऐं भरपूर कोशिश कंदुस ताऊं हिन उन्वान जो कंहिं हद ताईं हक़ अदा करे सघां। अल्लाह ताला मूंखे सम्झाइण अवां भाइरनि खे सम्झाइण पोइ अवां खे मूंखे सभिनी खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेकॾहिं आऊं सीरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पढ़ां थो मूंखे अल्लाह जो क़ुरान ॿुधाए थो अल्लमा आदमल अस्मा कुल्लहा। अल्लाह आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के शयन जे नालन जो इल्म अता कयो। मालूम थे तो आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी फजीलत जो मयार ब इल्म। जेकॾहिं आऊं सीरत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम के पढ़ां थो अल्लाह जो क़ुरान ॿुधाए थो आरिना मनासिकना। इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजे रब खां सवाल करे रहियो आहे ए मुंहिंजा अल्लाह मूंखे हज जा तमाम अहकामात सेखारे ऐं सम्झाए छॾ। किथे हज जे अहकामात में अदायगी में का कमी ऐं कोताही न थी वञे। मालूम थे तो इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम ब इल्म जा तालिब आहिनि। वरी जेकॾहिं आऊं सीरत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम के पढ़ां थो तो बादशाह सां मुखातिब थींदे चवनि था इजअलनी अला ख़ज़ाइनिल अर्ज़ इन्नी हफ़ीज़ुन अलीम। ए मिस्र जा बादशाह तुंहिंजा वज़ीर बि खोड़ हूंदा, वॾा क़ाबिल बि खोड़ हूंदा, अक़लमंद भी तो वटि हूंदा, दाना ज़हीन फ़तीन भी तो वटि हूंदा। पर आऊं यूसुफ चवां तो अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे ख़ज़ाननि जी निगरानी ॾेई छॾ। इन्नी हफ़ीज़ुन अलीम आऊं ख़ज़ाननि जी हिफ़ाज़त करण वारो भी आहियां त आऊं इल्म वारो भी आहियां। इमाम इब्नुल क़य्यिम रहमहुल्लाह लिखनि था यूसुफ अलैहिस्सलाम त ॾाढो सुहिणो हुयो, वॾो ख़ूबसूरत हुयो। ख़ाली ख़ूबसूरती न ख़ूबसूरती जी इंतहा हुई। इमाम अंबिया फरमायो मेराज जी रात जॾहिं मुंहिंजे निगाहुनि यूसुफ अलैहिस्सलाम जे चेहरे के ॾिठो फ़इदा औतिय शक्लल हुस्न मूंखे ईअं लॻो त अल्लाह समूरी काइनात जो अधु हुस्न पंहिंजे पैगम्बर यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾेई छॾियो। एॾा ख़ूबसूरत पैगम्बर, एतिरी ख़ूबसूरती चेहरे ते रौनक रखण वारा पैगम्बर, पर ख़ूबसूरती ते बादशाहत कोन मिली। ख़ूबसूरती जी बुनियाद ते बादशाह कोन थी सघिया। ख़ूबसूरती हुई पंहिंजी जाइ ते हुई, पोइ बि जेल हलिया विया। यूसुफ अलैहिस्सलाम जहिड़ा शहज़ादा बि जेल में वेंदा आहिनि छा? पर छा थियो ख़ूबसूरती जे करे बादशाह कोन थी सघिया। पंहिंजे इल्म जे मुताबिक़ अल्लाह उन्हनि खे बादशाह बणाए छॾियो। वरी जेकॾहिं पाण मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत के पढ़ूं था निकिता पंहिंजो इलाइक़ो छॾियो अथनि, पंहिंजो शहर छॾियो अथनि, पंहिंजे माहौल के अलविदा चई निकिता आहिनि।
हिकिड़ो रफ़ीक सफ़र, सफ़र जो साथी अल्लाह जे कलीम सां गॾु आहे। पंहिंजे साथी खे चवनि पिया ला अबरहु हथा अबलुग मजमअल बहरैन औ अमज़ी हुक़बा। ए मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जा साथी, अल्लाह जो कलीम हलंदो रहंदो, सफ़र कंदो रहंदो, सफ़र में हलंदे हलंदे पंहिंजा औकात बसर कंदो रहंदो। अल्लाह जे कलीम जो सफ़र एसी ताईं ख़त्म कोन थींदो जेसी ताईं अल्लाह जो कलीम पंहिंजे उस्ताद जी जाइ ते न पहुची वञे, जेसी ताईं अल्लाह जो कलीम उन जाइ ते न पहुचे जंहिं जाइ ते अल्लाह ॿुधायो आहे त ए मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम, तव्हां खां वॾो इल्म रखण वारो शख़्स मौजूदु आहे। अल्लाह जो कलीम हलियो आहे, बुख बि तकलीफ़ ॾिनी आहे, उन जी शिद्दत बि मौजूदु आहे, सफ़र जी थकावट बि मौजूदु आहे। वॾा कशाला तकलीफ़ूं ॾिसण खां बाद पंहिंजे उस्ताद सां जीअं मुलाक़ात थी आहे, ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवणु लॻा हल अत्तबिउका अला अन तुअल्लिमनी मिम्मा उल्लिमत रुश्दा। ए ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम, आहियां त अल्लाह जो पैगंबर, पर तोसां गॾु हलणु चाहियां थो, तोसां कुझु ॾींहं गुज़ारणु चाहियां थो, तव्हांजो शागिर्द बणजणु चाहियां थो। सबबु सिर्फ़ु हिकिड़ो आहे, एॾा पंध कया अथमि, रस्ते में बुख बि बर्दाश्त कई आहे, सफ़र जी तकलीफ़ बि गवारा कई आहे, सिर्फ़ु हिकिड़ो मक़सदु खणी आयो आहे, अन तुअल्लिमनी। ए ख़िज़र अलैहिस्सलाम, तव्हां मुंहिंजा उस्ताद थियो ऐं तव्हांजो शागिर्द बणिजी वियुसि। तालिब इल्म हुजण का मामूली ॻाल्हि आहे, हीअ त तमामु वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि आहे, हीअ त तमामु वॾे शरफ़ जो मक़ाम आहे। दुनियादार कुझु बि चए, दौलतमंद कुझु बि चए, स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी जो शागिर्द केॾो बि मज़ाक उॾारे, पर अर्श जे रब जो कसम आहे, सॼी दुनिया जा स्कॉलर, फिलासफर, दानिश्वर, ऑफिसर, वॾा ॾाहा अक़लमंद दाना सभु गॾिजी वञनि, सभिनी जो इल्म हिकिड़े पासे हुजे, ॿिए पासे असां हिकिड़ो नंढड़ो मासूमड़ो तालिब इल्म बिहारियूं था, जंहिंखे पढ़णु ईंदो आहे अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, जेको पढ़ी सघे थो कुल हो अल्लाहु अहद। अर्श जे रब जो कसम आहे, अल्लाह जे नज़रनि में हिन नंढड़े जी हैसियत आहे जंहिंखे सूरह फातिहा पढ़णी। अल्लाह जे नज़रनि में मक़ाम उन जो आहे जंहिंखे सूरह इख़लास पढ़णु ईंदी आहे, त अल्लाह जो कलीम बि तालिब आहे, इल्म जो तालिब आहे। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे पढ़ूं था, अल्लाह दुआ सिखारी आहे, वक़ुर रब्बि ज़िदनी इल्मा। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पंहिंजे रब खां घुरंदा करियो, सवाल कंदा करियो, अल्लाह अव्हांजे इल्म में इज़ाफ़ो अता फ़रमाए। मुसलमानों, सवाल करियो, खाली सवाल न करियो, दुआ जी क़बूलियत जी ॻोल्हा बि करियो, खाली सिर्फ़ दुआ ते इक्तिफ़ा न करियो, क़बूलियत जा असबाब बि ॻोल्हींदा करियो। अल्लाह खां घुरे थो, अल्लाह मुंहिंजे रिज़्क़ में बरकत अता फ़रमा, रिज़्क़ जी ॻोल्हा में महिनत बि कंदो आहे। अल्लाह खां घुरे थो, अल्लाह मुंहिंजो परेशानियूं हल फ़रमा, वरी परेशानी खे हल करण जे लाइ महिनत बि कंदो आहे। हीअ अल्लाह खां घुरे पियो, अल्लाह आऊं आख़िरत में कामयाब थी वञा। रब जा बंदा दुआ तो घुरी अथई, पर कामयाबी जे लाइ महिनत कहिड़ी आहे? रब खां दुआ तो घुरे पियो, अल्लाह मूंखे हौज़े कौसर मिली पवे। अल्लाह जा माना दुआ तो घुरी अथई, पर हौज़े कौसर जी मंज़िल खे हासिल करण जे लाइ महिनत कहिड़ी आहे? हीअ अल्लाह खां दुआ घुरे पियो, अल्लाह क़यामत जो ॾिहाड़ो हुजे, मूंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़ारिश मिली पवे। दुआऊं ते न खोड़ घुरियो आहे, पर दुआ जी क़बूलियत जी ॻोल्हा ऐं तसव्वुर इन जी ज़िंदगी में रहियो ई कोन्हे। अॼु पंहिंजे रब खां सवाल कंदो कर, रब्बि ज़िदनी इल्मा, अल्लाह मुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो अता फ़रमा। पोइ वरी सोचींदो बि कर, अॼु सिॼ उभरी लही वियो आहे, मूं इज़ाफ़ी कहिड़ी शइ सिखी आहे? अॼोको ॾिहाड़ो गुज़री वियो आहे, का हिकु हदीस मूं वधीक यादि कई आहे? अॼोको ॾिहाड़ो गुज़री चुको आहे, छा हिकिड़ी आयत मूं वधीक यादि कई आहे? यकीन ॼाणियो, नफ़ली इबादत हिकु तरफ़ हुजे, इल्म जो उसूल ऐं इल्म में तालिब इल्म थियण वारी इबादत ॿिए तरफ़ हुजे। तमामु नफ़ली इबादतूं गॾिजी इल्म जी इबादत जो मुक़ाबिलो कोन करे सघंदियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, हिकिड़ो माण्हू आहे,
जेको मोटी थुल्ली ताकतवर नाची की कुर्बानी करे तो, अल्लाह के रस्ते में सदको दे तो, रब्बुल आलमीन के नाले ते वक्फ करे तो। पर बियो मानो उहो आ जेको नमाज फजर पढ़ंदो आ, नमाज फजर पढ़ी अल्लाह के घर में वेठो आ, कुरान मजीद खणी तिलावत कंदो आ, खाली खत्मे जी इन्हें के तमन्ना दुस्तुजो कोने हे इहो सोचींदो आ समझी पढ़ा, लफ्ज़ लफ्ज़ समझी वञा, हर हर्फ के समझी वञा, अल्लाह दे कुरान दे माना तर्जमे मफहूम के समझी वञा। इन्हें सोच नीयत सां ही एक आयत भी पढ़ंदो आ, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था उन्हें ताकतवर तोड़ी ताकतवर उठ जे मुकाबले में अल्लाह पंहिंजे हिन बंदे के सवाब वधीक अता कंदो आ। मुसलमानो हाण सोचो अल्लाह पंहिंजे अंबिया के भी इल्म जो तालिब इल्म बनायो हो, पाण तो उम्मती आहियूं, पाण के इल्म जे हासिलात लाइ केतिरी कोशिश करणु खपे। इहे ॻाल्हियूं पढ़ण खां पोइ अचो हिकु ॿी ॻाल्हि ते गौर करियूं था, थोड़ो माहौल ते गौर करियूं था, मुआशरे ते गौर करियूं था। सॼी दुनिया हिकु तरफ़ डोड़ी रही है, हर माण्हू जी डुक ऐं डोड़ जी इंतहा दुनिया है, हर माण्हू जी जुस्तजू जी पुॼाणी दुनिया है, हर माण्हू जी काविश मेहनत जफ़ाकशी जा सिलसिला दुनिया का शुरू थी दुनिया ते ख़त्म थी वञनि था। हे दुनिया जे लाइ सोचींदो रहंदो आहे, सोचींदे 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 निंड पइजी वेंदो आहे, वरी जीअं उथंदो आहे वरी दुनिया जी तलाश जी ॻोल्हा में ॿीहर लॻी वेंदो आहे। ही सभु हिकिड़े तरफ़ डोड़नि पिया। अल्लाह पुछी रहियो आहे फ़अैन तज़हबून, मुंहिंजा बंदा ॿुधायो वञो पिया त वञो काॾे पिया, कहिड़े दग जा मुसाफ़िर आहियो, कहिड़े रस्ते ते हलिया आहियो, कहिड़ी मंज़िल जी ॻोल्हा आहे, तव्हांजे सफ़र जी इंतहा कहिड़ी आहे, तव्हांजे इन पंध जी ऐं हलण जी जुस्तजू जी मंज़िल त का हूंदी। पंहिंजे रब खे ॿुधायो फ़अैन तज़हबून, वञो पिया त वञो काॾे पिया। छा ॿुधाईंदासीं अल्लाह खे, अल्लाह सां काॾे पिया वञो? अल्लाह जो सवाल आहे, का मामूली ॻाल्हि त कोन्हे पाण टारे छॾियूं, सवाल रब्बुल आलमीन जो आहे। अल्लाह पुछी रहियो आहे मुंहिंजा बानव वञो पिया त काॾे वञो पिया? छा चवंदासीं? अल्लाह सभु दुनिया जी ॻोल्हा में वञो पिया, सभिनी खे पैसे जी तलाश आहे, सभिनी खे दिरहम ऐं दीनार जी ॻोल्हा आहे, सभिनी खे दुनिया जे वास्ते ताल्लुक़ ऐं शोहरत जी तलाश आहे। सभई वाह वाह साईं साईं जा बुखिया आहियूं, कंहिंखे वोट जी ॻोल्हा आहे, कंहिंखे नोट जी ॻोल्हा आहे, को वॾो पॉलिटिकल ऐं साइंसदान थियणु चाहे थो, को वॾो दानिश्वर ऐं दुनियादार बणजणु चाहे थो। अल्लाह पुछी रहियो आहे वञो पिया त वञो काॾे पिया? काश पंहिंजो बि जवाबु हो हुजे जेको अल्लाह जे खलील पंहिंजे रब खे चयो हो। पंहिंजे बाबा सां मुखातिब थींदे चवनि था इन्नी ज़ाहिबुन इला रब्बी, बाबा घर बि छॾियो अथमि, इलाइक़ो बि छॾियो अथमि, माइट बि छॾिया अथमि, रिश्तेदारियूं बि छॾियूं अथमि, सभु छॾे वञा पियो त वञा काॾे पियो? इलाइक़े जो नालो कोन ॿुधायूं, दोस्त जो नालो ज़िक्र कोन कयूं, को वॾो भरोसे वारो एतमाद वारो माण्हू हुजे हा उन जो तज़किरो कोन कयूं, चयूं ज़ाहिबुन इला रब्बी, बाबा आऊं वञा पियो त पंहिंजे रब ॾे वञा पियो, पंहिंजे मालिक पंहिंजे खालिक पंहिंजे परवरदिगार ॾांहुं वञी रहियो आहे। सयहदीन, मुंहिंजो रब मूंखे ज़रूरु हिदायत ॾींदो। इहा अंबिया जी जुस्तजू तमन्ना ऐं तड़प आहे। अल्लाह तव्हां खां पुछो, अल्लाह जा बानव ॿुधायो वञो पिया त वञो काॾे पिया? ही सॼी दुनिया फितननि में मुब्तला, फरेब में मुब्तला, धोखे में मुब्तला, निगाह बि कंहिं फितने में हूंदी, ज़बान कंहिं ॿिए फितने में मुब्तला, दिल में खोड़ सारा फितना भरियल हूंदा। हे फितननि जो माहौल ऐं मुआशरो करणो आहे त छा करणो आहे? मुस्तदरक हाकिम जी इन हदीस से गौर करियो। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला शहरे कूफा में मौजूद आहिनि। हलंदे हलंदे आमर बिन वाबिसा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दरवाज़े ते पहुता। दरवाज़ो खड़कायो, आमर बिन वाबिसा चवनि था केर बि आहे त हलियो अचे। जीअं आया ॾिठऊं त अॼु मुंहिंजे घर में अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु आया आहिनि। पुछनि था अब्दुल्लाह आया हो त छो आया हो? आख़िर कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे वठी आई आहे? ही टाक मंझंदि जो आया आहियो, निट रहण उस में आया आहियो, गर्मी जी शिदत में हली आया आहियो,
एडे वडे उभरंदे सिज में सिज पांडे आब ऐं ताब सां गर्मी की शिद्दत में मौजूद आ। इन्हें गर्मी में मुझे घर में हली आया आयो तो छो आया आयो, सबब केड़ो आ? केड़ो प्यारो जवाब ॾिनो। चवण लगा है अमर बिन वाबिसा सिर्फ एक सोच खणी आयो हा। ॻोल्हा हुई को माण्हू मिली पवे तो उन्हें के मोहम्मद जा फरमान ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मूंखे तलाश हुई, मुझी तमन्ना हुई, मुझी तड़प ऐं चाहत हुई, आऊं ॻोल्हियां ई तलाश करियां को अहिड़ो माण्हू मिली पवे जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हदीसूं ॿुधायां। आमिर बिन वाबिसा रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, हाणे असांजी महफ़िल गुफ़्तगू जी कचहरी शुरू थी वई। जीअं असां ॿिन्ही ॾींहं कचहरी शुरू थी, कचहरी जो मौज़ू सिर्फ़ हिकिड़ो हुयो। अब्दुल्ला चवनि पिया अल्लाह जे नबी हीअं फरमायो। मां ॿुधी वरी ॿी हदीस ॿुधायां पियो, मां चवां पियो अब्दुल्ला मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं फरमायो। इन महफ़िल तां बि क़ुर्बान वञे, इन कचहरी तां बि क़ुर्बान वञे। सोच हुजे तेड़ी हुजे, ख़यालात हुजनि तेड़ा हुजनि, महफ़िल कचहरी हुजे तेड़ी हुजे, दोस्त वास्ता ऐं ताल्लुकात हुजनि तेड़ा हुजनि, जो मुलाक़ात थे सोच इहा हुजे त इन महफ़िल में असां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस के बयान कंदासीं। अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था, ए अमर बिन वाबिसा मूंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु हदीस ॿुधाई हुई। अब्दुल्ला अहिड़ो ज़मानो अचण वारो आहे, फितना तमाम घणा वधी वेंदा। जेको आराम ऐं सुकून में हूंदो उहो वेठल इंसान जे मुक़ाबले में अञा भलो हूंदो। जेको उन फितने में वेठल हूंदो उहो बीहण वारे इंसान जे मुक़ाबले में अञा भलो हूंदो। जेको बीहण वारो इंसान हूंदो उहो हलण वारे इंसान जे मुक़ाबले में अञा भलो हूंदो। जेको हलण वारो इंसान हूंदो उहो सवार इंसान जे मुक़ाबले में अञा भलो हूंदो। जेको सवार थी सवारी करण वारो इंसान हूंदो उहो घोड़ा डुराइण वारे इंसान के मुकाबले में अञा भी भलो होंदो। एडा फितना ईंदा, फितननि जे मथां फितना हूंदा, हर तरफ फितना ऐं फितना हूंदा, हर तरफ आज़माइश हूंदियूं, हर तरफ शर ऐं शर हूंदो, बुरायूं ऐं बुरायूं हूंदियूं, ज़ुल्म जो हिकिड़ो सिलसिलो हलंदड़ हूंदो। अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, अल्लाह जे नबी मता ज़ालिका या रसूल अल्लाह, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो फितनन जो शदीद ऐं मुश्किल तरीन दौर कॾहिं ईंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॿ निशानियूं ॿुधाइनि था। पाण फरमाइनि था, अब्दुल्ला जॾहिं क़त्ल जो ज़मानो हूंदो तॾहिं अहिड़ा फितना अची वेंदा। कातिल खे ख़बर कोन्हे त मारियां छो पियो, मक़तूल खे ख़बर कोन्हे त मूंखे शहीद छाला कयो वियो आहे। केतिरा राश, केतिरा फितना, किथे ज़बानियत लिसानियत जी बुनियाद, किथे बोली कबीले खानदान की बुनियाद, किथे डॉलर प्रॉपर्टी की बुनियाद ते, किथे इज्जतुनि की बुनियाद ते, किथे नऊज़ुबिल्लाह सुम्मा नऊज़ुबिल्लाह सियासतदान के नाले के बुनियाद ते, किथे मजहब की बुनियाद ते, किथे शिद्दत पसंदी की बुनियाद ते, किथे दहशतगर्दी के नाले के बुनियाद ते कत्ल थियनि था, हींअर भी थियनि था। लगे इहो तो त इहो ज़मानो अची चुको आहे। वरी ॿी निशानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइनि था, पाण फरमाइनि था, हिना ला यअमनु रजुलु जलीसा, इहा निशानी त तव्हांखे बि आसानी सां सुम्हने में अची वेंदी। पाण फरमाइनि था, अब्दुल्ला उहो ज़मानो हूंदो त इंसान सां जेको गॾु ॿियो इंसान वेठल हूंदो, महफ़िल में गॾु वेठल इंसान ते बि कंहिंखे भरोसो कोन रहंदो। का ख़बर न आहे इहो जेको गॾु वेठो आहे केॾी महिल दंगे वठे, का ख़बर न आहे। इन वक्त इंसाननि जा ॿ चेहरा हूंदा आहिनि, तव्हां सां मिलिया त तव्हांजा आहिनि, ॿिए सां मिलिया त ॿिए जा आहिनि। मुंहं ते साईं साईं चवण वारा पर पुठ गार गंद करण वारा खोड़ नज़र ईंदा। मुंहं ते तारीफ़ करण वारा इंसान पर पुठ ते गिला ऐं ग़ीबतूं करण वारा खोड़ इंसान नज़र ईंदा। हिन ला यअमनु रजुलु जलीसा, दौर अहिड़ो अची वेंदो त पाण सां गॾु वेठल इंसान ते बि कंहिंजो एतमाद कोन रहंदो। ऐं सम्झां थो शायदि इहो दौर अची वियो। परे वारा त परे वारा आहिनि, रत जे रिश्तनि ते बि एतमाद कोन रहियो आहे। परे वारा त परे वारा आहिनि, भाउ जो भाउ ते एतमाद कोन रहियो आहे। परे जा ताल्लुक त अञा परे जा आहिनि। कॾहिं ईअं बि थींदो आहे वालिद खे औलाद ते एतबार कोन रहियो आहे, औलाद खे वालिदैन ते एतबार कोन रहियो आहे। ला यअमनु रजुलु जलीसा, गॾु वेठल इंसान ते बि कंहिंखे एतबार कोन रहंदो। इहो ज़मानो अची चुको आहे। अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु पुछनि था, अल्लाह जा नबी हाणे मुंहिंजे लाइ भला कहिड़ो हुकुम आहे?
आऊं फितनन खां कीअं बची सघां थो, आऊं इन शर खां कीअं बची सघां थो, आऊं अहिड़नि बुराइनि ऐं ज़ुल्म जे दौर खां कीअं बची सघां थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ए अब्दुल्ला, पहिरियों उसूल इहो अथई, पंहिंजे घर जी 4 दीवारी खे लाज़मी पकड़े वठजां, इन 4 दीवारी के महफूज ठिकाणो समझजां, पंहिंजे ईमान जी सलामती बि उते इख्तियार कजां, पंहिंजे ख़ानदान जी सलामती बि उते इख्तियार कजां। इन जुमिले मां ईअं लॻे थो तव्हां पंहिंजे घर जा निगरान न आहियो, तव्हां पंहिंजे घर जा निगरान न आहियो, तव्हां पंहिंजी हस्ती, पंहिंजे वजूद, पंहिंजी ज़िंदगी जा निगरान न आहियो, तव्हां पंहिंजे मासूम मालिक जा निगरान न आहियो, तव्हां पंहिंजे घर वारनि जा निगरान न आहियो। इहा ज़िम्मेवारी अर्श जे रब तव्हांखे अता कई आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अब्दुल्ला, पंहिंजे घर खे लाज़िम पकड़जा। अब्दुल्ला चयो, अल्लाह जो नबी, वो फितनो जेकॾहिं मुंहिंजे घर में अची वञे त पोइ छा करियां? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, अब्दुल्ला, पंहिंजो पाण खे महफ़ूज़ रखण जे लाइ घर जी कंहिं कुंड में हलियो वञा, कोशिश कजां त उन फितने खां बची त बची वञा। अब्दुल्ला पुछनि था, अल्लाह जा नबी, जेकॾहिं मुंहिंजे घर जी कुंड ऐं कुर्स ताईं फितनो अची वञे, एॾो शदीद हुजे, एॾी शिद्दत वारो हुजे, एॾो सख़्तु हुजे, ज़ुल्म जहिड़ो दौर हुजे, को कातिल मुंहिंजे घर में दाख़िल थिए ऐं घर जी कुंड में बि लिकी वञा, उते बि हू कातिल पहुची वञे, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ आऊं छा कयां? पाण फरमाइनि था, अब्दुल्ला, पोइ हिकिड़ी जाइ पनाह आहे, पोइ हिफ़ाज़त जो हिकिड़ो दर आहे, पोइ हिफ़ाज़त जे लाइ हिकिड़ो घर आहे, पोइ हिफ़ाज़त जे लाइ हिकिड़ो मक़ाम आहे, पोइ फितननि खां बचण जे लाइ हिकिड़ो ठिकाणो आहे। अब्दुल्ला, पोइ अल्लाह जे घर मस्जिद में हलियो वञ, उते तोखे पनाह मिली वेंदी, उते तोखे हिफ़ाज़त मिली वेंदी, उते तोखे बचाव जा रस्ता मिली वेंदा। ए अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला, पंहिंजे घर में बि अमन न मिले, पोइ अल्लाह जे घर मस्जिद में अची वञा। हिन मस्जिद में वेहण वारा मुसलमानो, मस्जिद खां ॿाहिरि वेहण वारा मुसलमानो, आऊं अव्हांखे इन हदीस में इहा ॻाल्हि सम्झाइणु चाहियां थो, अल्लाह जी रज़ा जे लाइ, अल्लाह जी रज़ा जे लाइ, अल्लाह जी रज़ा जे लाइ पंहिंजे ताल्लुक़ खे मस्जिद सां जोड़ियो, पंहिंजे ताल्लुक़ खे अल्लाह जे घर सां जोड़ियो, पंहिंजा वधीक लम्हात ऐं औकात अल्लाह जे घर मस्जिद खे ॾेई छॾियो। वेही रहंदा करियो मस्जिद में, वेहंदव मुमकिन आहे का आयत त सिखी वेंदव, वेही रहंदो मुमकिन आहे का हदीस त सिखी वेंदो, वेही रहंदो मुमकिन आहे को तव्हांखे शरी मसलो त सम्झ में अची वेंदो, वेही रहंदो तव्हांखे को इल्म जो रस्तो त मिली वेंदो, वेही रहंदो त फितननि खां निजात जा रस्ता त तव्हांखे मिली वेंदा, बचा, हिफ़ाज़त ऐं तहफ़ुज़ ऐं सिक्योरिटी त तव्हांखे मिली वेंदी। मालूम हूंदो को जाहिल इंसान बि हुजे, मस्जिद फितननि खां हिफ़ाज़त कीअं आहे, परिएं दर्जे जो को जाहिल इंसान हुजे ऐं कूड़ बि ॻाल्हाईंदो हुजे न, मस्जिद में वेठो हुजे, पंहिंजे सिंधी ॿोली जे आम माण्हुनि जो हिकिड़ो रिवाज आहे, मस्जिद में वेठा हूंदा न, आम ॻाल्हियुनि में भले कूड़ ॻाल्हाईंदा बि हुजनि, मस्जिद में वेही चवंदा, अल्लाह जे घर में वेठो आहे, कूड़ कोन थो ॻाल्हायां। छा मतिलबु? माना ॿाहिरि वेंदो त कूड़ ॻाल्हाईंदो, तंहिंजे करे त चए पियो मस्जिद में वेठो आहे, हाणे कूड़ कोन थो ॻाल्हायां। छा मालूम थियो, कूड़ो इंसान बि जेकॾहिं अल्लाह जे घर में अची थो वञे न, हीअ सिक्योरिटी जी जॻह, हीअ तहफ़ुज़ जी जॻह, हीअ फितननि खां बची थो वञे। मुसलमानों, सम्झाइण इहो चाहियां थो, फितना तमामु घणा, फितना तमामु घणा आहिनि। इहा आयत पढ़ी, इहो त बनी इसराईल जो तज़किरो आहे, वायुशरिबु फी क़ुलूबिहिमुल इज्ला, रब्बुल आलमीन फरमाए थो, बनी इसराईल जे माण्हुनि जे दिलनि में हिकिड़े गाबे जी मोहब्बत दाख़िल थी। अल्लाह फरमायो वायुशरिबु, मतिलबु उहा मोहब्बत उन्हनि खे प्याराई वई। ईअं बि थी सघे पियो न मोहब्बत खाराई वई, अल्लाह ईअं कोन चयो, छो जो पीअण में ऐं खाइण में थोरो फ़र्क़ु आहे, थोरो फ़र्क़ु आहे। फ़र्क़ु इहो आहे को उञायल माण्हू अचे, गर्मी जी शिद्दत मां ॼा अचे, चाहे उनखे बुख लॻल बि हुजे, पर उनखे वधीक शिद्दत सां ज़रूरत इन शइ जी हूंदी आहे, उहो चवंदो पहिरियां मूंखे पाणी ॾिनो वञे। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे, जीअं हू पाणी पीअंदो उनखे ईअं महसूसु थींदो मुंहिंजे जिस्म जो तमामु रॻूं ताज़ियूं थी वियूं आहिनि। मतिलबु इहो आहे त उन्हनि जे जिस्म जी रग रग ताईं उन गाबे जी मोहब्बत पहुची चुकी हुई, जंहिंजे बारे में नऊज़ बिल्लाह उन्हनि चवणु शुरू कयो, हीअ असांजो ख़ुदा आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे, फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे, फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे
तो मोबाइल के पाण खुदा कोन चयो आहे, बाक़ी मोहब्बत पाण अहिड़ी कई आहे जेका बनी इसराइल गाबे सघंदा। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे, पाण मोबाइल के बस खुदा कोन चयो आहे। मोबाइल जेकॾहिं गुम थी वञे न, हिन मोबाइल जे उञायल ऐं बुखायल इंसान जो चेहरो ॾिसण जहिड़ो हूंदो आहे, ईअं लॻंदो आहे जीअं त हिन जो पुट गुम थी वियो हुजे, एॾी मोहबत इंसान। तॾहिं त ईअं चयो वञे थो सही का बि शइ विसरी सघे थी, पर मोबाइल विसरण जहिड़ी शइ ई कोन्हे। छो? पाण फितने में एॾा मुब्तला थी वियासीं, पाण फितने में एॾा गर्क थी वियासीं, अंदाज़ो बि कोन थियो, तसवुर बि कोन थियो पंहिंजी ज़िंदगी जो केतिरो हिसो या मोबाइल खाई वई। हा, कुझु माण्हू हूंदा, सभु हिकु जहिड़ा बि कोन आहिनि, कुझु माण्हू हूंदा जेके इन शइ जो सही इस्तेमालु कंदा हूंदा, लेकिन केतिरा हूंदा सम्झी सघो था, घणा हूंदा, अंदाज़ो करे सघूं था केतिरा हूंदा। हिकिड़ो थोरो थुले लेखे हिकिड़ो हिसाबु करियो, इंतिहाई आसान हिसाबु, उम्मीद आहे अव्हांखे बि सम्झ में अची वेंदो। जेकॾहिं को माण्हू पंहिंजी ज़िंदगी में 24 कलाकनि मां 12 कलाक मोबाइल हलाए, कुझु अहिड़ा बि तव्हांखे मिली वेंदा, मुमकिन आहे तव्हां ॾिठा बि हुजनि। 24 कलाकनि मां 12 कलाक मोबाइल हलाए थो, इन जो सादो सूदो आसान हिकिड़ो मतिलबु निकिरे थो, जेकॾहिं हिन माण्हू जी ज़िंदगी अल्लाह जे बाने जी ज़िंदगी अल्लाह जे हुकुम सां 60 साल थी पवे न, इन जो ख़ुलासो इहो निकिरंदो हिन रब जे बंदे ज़िंदगी जा 30 साल मोबाइल खे ॾेई छॾिया। सम्झो था, अंदाज़ो करे सघो था। ठीकु आहे, हिसाब खे थोरो घटि करियूं था, 12 कलाक वधीक हूंदा, पर अक्सर माण्हुनि जी कैफ़ियत इहा आहे जेकॾहिं उहे स्क्रीन ते टाइम खे चेक करे सघनि था। अक्सर माण्हू, अक्सर नौजवान तक़रीबन 6 कलाक मोबाइल हलाइनि था। 6 कलाक जो मतिलबु इहो निकिरे थो जेकॾहिं के माण्हू जी ज़िंदगी 60 साल बि थिए न, ईअं सम्झो हुन ज़िंदगी जा पूरा मुकमल मिंटनि सां गॾु, सेकंडनि सां गॾु, कलाकनि सां गॾु, रातिनि सां गॾु, ॾींहंनि सां गॾु, इन माण्हू पंहिंजी ज़िंदगी जा 15 साल मोबाइल खे ॾेई छॾिया। सोचो, अंदाज़ो करियो, पाण इबादत जो टाइम किथे ज़ाया करे छॾियो, पाण इल्म जो टाइम किथे ज़ाया करे छॾियो। पोइ इन माहौल में फितना न थींदा त ॿियो छा थींदा, औलाद नाफ़रमान न थींदी त ॿियो छा थींदो, गुनाह आम न थींदा त पोइ छा थींदो, बेपर्दगी आम न थींदी त ॿियो छा थींदो, नऊज़ुबिल्लाह मुआशरे में नेकियुनि खां परे इंसान न वेंदा त ॿियो छा थींदो, नेकी सां बग़ावत, हया सां बग़ावत, नेकी जे अदाउनि सां बग़ावत, सिराते मुस्तक़ीम सां बग़ावत न थींदी त ॿियो छा थींदो। मुसलमानो, अल्लाह जी रज़ा जे लाइ सुजाॻ थियो, अचो क़ुरान जो इल्म हासिल करियो, हदीस जो इल्म हासिल करियो। जेकॾहिं चाहियो था फितननि खां बची वञो, अचो अल्लाह जे घर खे टाइम ॾियो, कुरान खे टाइम ॾियो, हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे टाइम ॾियो। वॾा खुश नसीब हुआ उहे इंसान, वॾा खुश नसीब हुआ इंसान। चांडो की रात हुजे, हथ में कलम हुजे, लिखण जे लाइ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस हुजे, ऐं लिखण वारो इमाम बुखारी रहमहुल्लाह जहिड़ो इमाम हुजे, पोइ दुनिया यादि कंदी आहे कंहिं लिखण वारे से को किताब लिखियो आहे। को आलिम एसि ताईं आलिम न थींदो आहे जेसि ताईं सही बुखारी खे न पढ़ंदो आहे। कॾहिं सही बुखारी ॾिसी सोचींदो त कर, ख़्याल त दिलि में आण, हिन सही बुखारी खे लिखण जे लाइ इमाम बुखारी रहमहुल्लाह केतिरियूं बुखियूं कटियूं हुयूं, केतिरा दफ़ा उन बर्दाश्त कई हुई। इमाम बुखारी जा केतिरा उजागा हुया, इमाम बुखारी रहमहुल्लाह जा केतिरा सफ़र हुया, इमाम बुखारी रहमहुल्लाह जो केतिरियूं तकलीफ़ूं हुयूं, इमाम बुखारी रहमहुल्लाह केतिरियूं शिद्दतूं ॾिठियूं हुयूं। मुसलमानों, पोइ तारीख़ त इहो बि ॼाणे थी, मस्जिद नबवी जो मंज़र हुजे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़बर जे वेझो का महफ़िल हुजे, पढ़ण वारा हदीस जा शागिर्द हुजनि, ऐं पढ़ाइण वारो उस्ताद इमाम मालिक रहमहुल्लाह हुजे। पोइ दुनिया यादि कंदी आहे वाक़ई इमाम मालिक रहमहुल्लाह को किताब लिखियो आहे जंहिंखे दुनिया मुअत्ता इमाम मालिक रहमहुल्लाह जे नाले सां यादि कंदी आहे। मुसलमानों, सोचो त सही, उहे दुनिया जा इमाम बणिजी विया। सोचो त सही, उहे इल्म ऐं हदीस जा मुहाफ़िज़ बणिजी विया। काश को असां मां अहिड़ो हुजे, ईअं क़ुरान सां मोहबत करे, काश को असां मां अहिड़ो हुजे
ये हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत करें। काश को असामा ये नौजवान उठे जे वो मोबाइल से मोहब्बत कंदो आ, ये अल्लाह के कुरान से मोहब्बत करे। जे मोबाइल के 6 कलाक नींदो आ, ये जिंदगी जा 6 कलाक रब के कुरान के दे छड़े। जे मोबाइल के नौजुबिल्लाह जिंदगी जा 12 कलाक बदे छड़ींदो आ, ये रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरामीन के दीन के इबादत के जिंदगी जा 12 कलाक दे छड़े। पर अफसोस हुजे हिन उम्मत ते, अफसोस हुजे नौजवान ते, ये कोन थींदो, ये न थींदो आ। पोइ मुसलमानों असांजे माहौल ऐं मुआशरे में जहालत आम थींदी आ, पोइ ईअं बि थींदो आ, पोइ ईअं बि थींदो आ कॾहिं पढ़ंदा आहियूं भाउ गैरनि सां गॾिजी पंहिंजे नौजवान भेण खे बाह ॾेई छॾी। पोइ कॾहिं ईअं बि पढ़ंदा आहियूं पबजी गेम हलाइण वारे नौजवान पिस्टल खणी पंहिंजे खानदान जा केतिरा अफराद मारे छॾिया। पोइ कॾहिं ईअं बि पढ़ंदा आहियूं, कॾहिं ईअं बि पढ़ंदा आहियूं का थोरी ॻाल्हि हुई, का मामूली ॻाल्हि हुई, झगड़ा थिया त खानदानी तकरार बणिजी विया। केतिरा इंसान हिन फानी दुनिया में जा रुख़सत थी विया। जहालत एॾी आम थी वई, सबब इहो हो मुसलमानो असां इल्म खे पोइते छॾे ॾिनो, फितना आम थी विया। उन खां बाद जेकॾहिं चाहियूं था असांखे अल्लाह इल्म जे ज़रिए नवाज़े, पोइ मुसलमान यादि रखो इल्म त रोशनी आहे, इल्म त सुञाणप आहे, इल्म त मारिफत आहे, इल्म त हिदायत आहे, इल्म त सिरात मुस्तक़ीम आहे, इल्म त जन्नत जी मंज़िल आहे, इल्म त जहन्नम खां बचण जो रस्तो आहे। इल्म सुञाणप सेखारे थो अल्लाह जी सुञाणप, इल्म सुञाणप सेखारे थो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुञाणप। इल्म जी ॻोल्हा में निकिता सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु, किथां हलिया किथे पहुता, सदन दी जिंदगी साल साल जी तकलीफ़ खत्म थी, पुॼाणी थी त कीअं थी, वॾे ताजुब सां पुॼाणी थी। ऐं सम्झां थो जेकॾहिं सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु जी ज़िंदगी खे पढ़ूं था, इन्हनि लफ़्ज़नि ताईं पहुचूं था, जॾहिं ॾिसी वरितऊं ॿ निशानियूं सही थी चुकियूं आहिनि। तोहफ़ो खाईंदा आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सदको न खाईंदा आहिनि इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। टी निशानी ॾिसणी आहे। आया कब्रिस्तान में पहुता, इमामुल अंबिया जे अतराफ़ में फिरण लॻा, फिरंदे फिरंदे दरख़्वास्त कोन करे सघिया। अजनबी हुया, फारिस जा हुया, ॻाल्हाइनि हा त छा ॻाल्हाइनि हा, पर रहमतुल लिल आलमीन सम्झी विया। चादर पंहिंजे कुल्हे तां हटायूं, अंदाज़ो थी वियो त सलमान मोहरे नबूवत खे ॾिसणु चाहिनि था। जीअं चादर न हटी पई, सलमान रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था मूंखां बर्दाश्त कोन थियो, मूंखां बर्दाश्त कोन थियो, मूंखां बर्दाश्त कोन थियो। मूं फौरन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भाकुर पातो ऐं मूं मोहरे नबूवत खे चुमी ॾिनी। मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चुमी बि ॾियां पियो ऐं ज़ारो कितार रोआं बि पियो। इन वहंदड़ लुड़कनि में सलमान फारसी जॾहिं पढ़ियो हो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानों इल्म दी मंजिल त जन्नत आहे, इल्म दी मंजिल त हिदायत आहे, इल्म दी मंजिल त अल्लाह से मोहब्बत आहे, इल्म दी मंजिल त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत आहे, इल्म दी मंजिल शिर्क से नफरत आहे, इल्म दी मंजिल बिदअत से नफरत आहे, इल्म दी मंजिल त जन्नत आहे, इल्म दी मंजिल त अज़ाब कब्र खां निजात आहे। सवाल थींदा, टिनी जा जवाब सही ईंदा। अल्लाह मुंहिंजो रब आहे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो नबी आहे, इस्लाम मुंहिंजो दीन आहे। फ़रिश्ता अॻियों सवाल पुछंदा, अल्लाह जा बंदा मां दरईता, ॿुधा तो रब जो क़ुरान पढ़ियो, आवन तो बे व तसद्दक़ तो मूं ते ईमान आंदो, मुंहिंजी तस्दीक कई हुई। चवंदो अल्लाह जा मलाइको मूं अल्लाह जे क़ुरान खे पढ़ियो, कुरान के पढ़ंदा करियो ताकि तव्हांखे अज़ाब कब्र खां निजात मिली वञे। पर जंहिंखे जवाब न आयो वो हर जवाब में ही चवंदो हा हो ला अदरी, हाय अफ़सोस मूंखे को इल्म कोने। वरी चवंदो हाय अफ़सोस मूंखे को इल्म कोने, वरी चवंदो हाय अफ़सोस मूंखे को इल्म कोने। हिकु कोरो जाहिल आहे, हिन खां अल्लाह जो नालो विसरी वियो, हिन खां पंहिंजे पैगंबर जो नालो विसरी वियो। काश ही रब सां वफ़ा करे हा, हिन खे अल्लाह जो नालो न विसरे हा। काशी महबूब मोहम्मद सां वफ़ा करे हा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन खे इमामुल अंबिया जो नालो न विसरे हा। काशी इस्लाम खे पंहिंजी ज़िंदगी वजूद ऐं हस्ती में नाफ़िज़ करे हा, हिन खे इस्लाम जो नालो न विसरे हा। फ़रिश्ता हिन खे जवाब में चवंदा अल्लाह दरई था
वला तलैता, न तो इल्म हासिल कयो आ न तो पढ़ियो आ। मुंहिंजा अणपढ़ियल भाउ इहा हदीस ॿुधी तुंहिंजो पंहिंजे बारे में छा ख़्यालु आहे? तो त सॼी ज़िंदगी कोन पढ़ियो आहे। वॾे अदब सां, वॾे एहतराम सां उन्हनि बुज़ुर्गनि जी ख़िदमत में बर्ज़ आहे जिन्हनि जी पूरी ॼमार गुज़री वई, हुननि कुझु पढ़ियो ई कोन्हे, हुन क़ुरान पढ़ियो ई कोन्हे, अल्लाह माफ़ करे खोले ॾिठो ई कोन्हे। मूं बहिराड़ी जा के माण्हू ॾिठा क़ुरान मजीद जे साम्हूं हथ बि ॿधनि था, कहिड़ी ज़रूरत? क़ुरान मजीद के चुमी बि ॾियनि था, कहिड़ी ज़रूरत आहे? रब जा बंदा ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे, इनखे खोले पढ़ त सही, ॾिस त सही मुंहिंजे रब मूंखे पैगाम कहिड़ो ॾिनो आहे, मुंहिंजे रब मूंखे नसीहत कहिड़ी कई आहे। फ़रिश्ता इन इंसान खे चवंदा अल्लाह तौरैता वला तलैता, तो न पढ़ियो आहे न तो इल्म हासिल कयो आहे। मुसलमानो सोचो जहालत जो ही दौर आहे, पर अल्लाह हिन माहौल मुआशरे ते रहम फरमाए। मर्द कहिड़ा हुजनि वरी बि कॾहिं पढ़ी वठंदा आहिनि, पर औरतुनि जी कैफ़ियत छा आहे? इन में असां बि मुजरिम आहियूं, असां बि ॾोहारी आहियूं। पाण निमाज़ पढ़ंदो आहे, हिनखे पढ़णु ईंदी आहे, लेकिन हिन अञा ताईं पंहिंजे घर वारनि खे कोन सेखारी आहे। पाण क़ुरान पढ़ंदो आहे, हिनखे पढ़णु ईंदो आहे, हिन अञा ताईं पंहिंजे घर वारनि खे न पढ़ायो आहे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसो, तहज्जुद जे टाइम उथिया ऐं चवण लॻा मयो किसो सवाहिबल हुजरात, इमामुल अंबिया त तहज्जुद लाइ उथी पिया, पर नबी जे घर वारनि खे खपे उहे बि उथी तहज्जुद नमाज़ पढ़नि। तरबियत कबी आहे त ईअं कबी आहे। मुसलमानो इल्म जी मंज़िल जन्नत आहे, जहालत जी मंज़िल जहन्नम आहे। रब्बुल आलमीन फरमायो वक़ालू लौ कुन्ना नस्मा औ नअकिल मा कुन्ना फी अस्हाबिस सईर। जाहिल इंसाननि खे, नादान इंसाननि खे जॾहिं जहन्नम में उछलायो वेंदो, चवंदा लो कुन्ना नस्मा, काश असां ॿुधो हा। इहा आयत मुंहिंजे हर उन भाउ जे लाइ नसीहत आहे जेको अहिड़े दीनी प्रोग्राम खां ॿाहिरि रहंदो आहे, परे रहंदो आहे, अल्लाह जे घर खां परे रहंदो आहे। ख़ुतबे जुमा में बि तॾहिं पहुचंदो आहे जॾहिं सम्झंदो आहे त निमाज़ जो टाइम थियण वारो आहे। ही ॿुधणु ई नथो चाहे। रब्बुल आलमीन फरमाए थो क़यामत जे ॾिहाड़े जहन्नम में वञण खां पोइ इहो इंसान चवंदो काश आऊं अल्लाह जे दीन खे ॿुधां, काश आऊं क़ुरान खे ॿुधां, काश आऊं अल्लाह जे दीन खे ॿुधी वेठा हा, ॿुधां हा, सम्झी वेठा हा, अमल करे वेठा हा। मां कुन्ना फी अस्हाबिस सईर, ॿुधी वेठो हा, सम्झी वेठो हा, त कॾहिं बि जहन्नम ई न थियो हा। मुसलमानो इल्म जो रस्तो फितरनि खां निजात जो रस्तो आहे, जहालत जो रस्तो फितरनि में मुब्तला थियण जो रस्तो आहे। नंबर 2 इल्म जो रस्तो मारिफत रोशनी ऐं नूर जो रस्तो आहे। जहालत जो रस्तो ज़ुल्मात ऊंदाहिनि ऐं अंधेरनि जो रस्तो आहे। नंबर 3 इल्म जो रस्तो हिदायत जो रस्तो आहे ऐं जहालत जो रस्तो ज़ुल्मात गुमराहिन शिरक ऐं बिदअत जो रस्तो आहे। नंबर 4 इल्म जो रस्तो यकीनन अज़ाब कब्र खां निजात जो रस्तो आहे, पर जहालत अज़ाब कब्र में मुब्तला थियण जो सबब आहे। नंबर 5 इल्म जी मंज़िल त जन्नत आहे, पर जहालत जी मंज़िल जहन्नम आहे। दुआ है अल्लाह ताला अवां खे मूंखे इल्म जा सभई फ़वाइद अता फ़रमाए ऐं जहालत जा जेके नुक़सान आहिनि उन्हनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वॾी ख़ुशख़बरी जी ॻाल्हि आहे, बिशारत जी ॻाल्हि आहे। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। ॿुधायो वियो हिन ॻोठ जा तक़रीबन 25 नौजवान मदारिस में पढ़नि पिया। इहा बि बिशारत जी ॻाल्हि आहे ऐं यकीनन अल्लाह जी तौफ़ीक़ आहे। जेतिरो रब जो शुक्र अदा करे कजे घटि आहे। ही तालिब इल्म गॾिजी हिकिड़ो ही प्रोग्राम मुरतब कयो आहे ऐं मां सभई साबईन उन में मौजूदु आहियो। नौजवाननि खे ॾिसूं था, को किथे मसरूफ़ आहे, को किथे मसरूफ़ आहे। हर इंसान की पंहिंजी पंहिंजी मसरूफ़ियत है। ख़ुसूसन नौजवान केतिरे वॾे फितरनि में मुब्तला आहे, पर ख़ुशनसीब आहिनि उहे नौजवान, ख़ुशनसीब आहिनि उन्हनि जा वालिदैन जेके नौजवान सोचनि था, दीन जे बारे में सोचनि था, दीन जी दावत के बारे में सोचनि था, अहिड़े प्रोग्रामनि के बारे में सोचनि था, माण्हुनि जी हिदायत जो रस्तो सोचनि था ऐं गुमराही खां बचाइण जे लाइ सोचनि था। अल्लाह मुंहिंजे नौजवान भाइरनि जूं काविशूं कोशिशूं क़बूल फरमाए। अल्लाह पंहिंजे घरनि खे मस्जिदनि के ख़ासि करे हिन मस्जिद के जंहिं में पाण वेठा आहियूं, अल्लाह खे हमेशा हमेशा जे लाइ आबाद फरमाए। अल्लाह मूंखे अवां खे सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।